जुड़े जे आबादगारनि, हारी मज़दूरनि ऐं वापारियुनि जो चवणु आहे त कणक अचण बावजूद असां कणक जी ख़रीदो फरोख्त लाइ परेशान आहियूं। जुड्डो की यूनियन के नुमाइंदों ने हमने जाके एक मीटिंग की जिसमें एसी मुख्तार खान जुड्डो, डीएसपी जुड्डो, एसएचओ जुड्डो भी मौजूद थे और उनको हमने ये कहा कि हमें जो है ज़राअत के हवाले से दुकानें खोलने दी जाए। वजह खां जेको है ना असांखे तोड़ण जी इजाज़त कोन थी ॾिनी वञे। ज़मींदारनि जी कणक जेको है कुझु त मिल वारा खणी विया, कुझु ॿी विकिजी वई। हाणे शहर में कणक कोन थी अचे। कटाई शुरू थी, लॉकडाउन थी वियो। असांजे सेठनि ना दुकानूं खोलियूं, ना असां मज़दूर माण्हुनि खां मज़दूरी कई हिते। आऊं हिते गोदाम ते वियो, मूं चयो मुंहिंजी कणक वठो। सुबुह कणक भले ॾेई वञ, पैसा जॾहिं ईंदा तॾहिं तोखे ॾींदासूं। फूड इंस्पेक्टर जुडो इंदर सिंह ॿुधायो त असांखे 50,000 कटनि जो टारगेट मिलियो हो, पर अञा ताईं असां सिर्फ़ु 13,000 कटा ख़रीद करे सघिया आहियूं। असांजो टारगेट 50,000 आहे। असां 2 सेंटर आहिनि, जुडो आहे, WPC सीलोर आहे। उन जो 50,000 कटो असांजो टारगेट आहे। उन मां तक़रीबन असां 12-13,000 कटो ख़रीद करे आया आहियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुर्जे त ईंदड़ वक़्त में कणक जे मुमकिना बहरान खे मुंहुं ॾियण लाइ आबादगारनि ऐं वापारियुनि खे रिलीफ ॾेई कणक जी ख़रीदारी खे मुमकिन बणाए। कैमरामैन लखानू मोगेरी सां गॾु शाहिद मजीद, सिंध TV न्यूज़, जुडो।